छा साथियो तव्हां कॾहिं सोचियो आहे त कंहिं माण्हू सां तव्हांजा 5 मिंट गुज़ारियल हूंदा आहिनि उहो तव्हांखे सॼी हयाती यादि रहंदो आहे, ऐं कंहिं माण्हू सां सॼी हयाती तव्हां गॾु गुज़ारी हूंदी आहे, तंहिंजे बावजूदि उहे 5 मिंट बि यादि नथा अचनि। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त कंहिं माण्हूअ खे तव्हां सॼी हयाती पंहिंजो करण जे लाइ क़ुर्बानी ॾींदा रहियो, तंहिंजे बावजूदि हू तव्हांजो न थी सघियो, ऐं उहो ई शख़्स कंहिं माण्हू जो आसानी सां थी वियो। छा तव्हां सोचियो आहे त कंहिं माण्हू सां बिज़नेस करण लाइ तव्हां वञो था पिया ऐं सुठी प्रोडक्ट जे बावजूदि तव्हां हुनखे कन्विंस नथा करे सघो, हुनखे पंहिंजो नथा करे सघो, उहो तव्हां सां बिज़नेस डील नथो करे, ऐं साॻी प्रोडक्ट को ॿियो खणी वञे थो ऐं हुन सां आसानीअ सां हू रज़ामंद थी थो वञे। अगरि हिननि सवालनि जा जवाब तव्हां न आहिनि त तव्हां सां हाज़िर आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त नजीब रहमान शेख। त बिल्कुलु साथियो, असांखे सिर्फ़ु उहे ई माण्हू यादि रहनि था जेके असांजे ख़्यालनि मुताबिक़ हुजनि, जंहिंजूं यादूं ऐं असांजूं यादूं हिकु जहिड़ियूं हुजनि, या जंहिंजा दोस्त असांजा दोस्त ऐं उनजा दोस्त तमामु घणे मिक़दार में हुजनि, त असांखे उहे ई माण्हू यादि रहनि था। यानी कि जंहिं माण्हूअ में असांजूं सिमिलरिटीज़ वधीक हूंदियूं, असां मां हिकु जहिड़ियूं वधीक हूंदियूं, उहे माण्हू असांखे घणो यादि रहंदा, ऐं कुझु माण्हू असांखे बिल्कुलु बि यादि नथा रहनि, छो त उन्हनि सां असांजा हम ख़्याल न हुया, असांजा उन्हनि सां हिकु जहिड़ाई असांजी न हुई, या उहे असांजी सोच मुताबिक़ न हुया, या उन्हनि असांजी सोच मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कॾहिं कोशिश ई न कई, या उन्हनि जा विजन्स, उन्हनि जा जेके ख़्याल ख़्वाब आहिनि उहे असांखां काफ़ी मुख़्तलिफ़ हुया, जंहिंजे करे असां हिक ॿिए जे ख़्यालनि ऐं ख़्वाबनि ते कॾहिं कमु न कयो। इन जे करे उहे माण्हू असांखां बिल्कुलु जल्दी विसरी वञनि था। त साथियो, बिल्कुलु इहो ई जवाबु आहे ॿिए जो, त तव्हां कंहिं सां बिज़नेस डील करणु वञो था त उन सां बिज़नेस डील करण जी नाकामी जो वॾो कारण इहो ई हूंदो आहे त तव्हां उनजे ख़्यालनि सां अटैच न कंदा आहियो। सभ खां अवल त तव्हां उनजी फीलिंग्स खे पंहिंजो कयो। मतिलबु अगरि को माण्हू पंहिंजे पेरेंट्स सां प्यारु करे थो त उनजी पेरेंट्स जी तारीफ़ कयो, अगरि उहो तव्हां हिकु सुठे घर में वठी वञो त उन घर जी तारीफ़ कयो, तव्हां हुनजी फैमिली जी तारीफ़ कयो, तव्हां हुनजी हार्ड वर्किंग जी तारीफ़ कयो। मतिलबु जंहिंसां तव्हां तालुक़ रखणु चाहियो था उनजा हम ख़्याल थी वञो, उनजे ख़्यालनि जहिड़ा थी वञो, जेके हुनखे ख़्याल पसंदि आहिनि उन्हनि ख़्यालनि जी ताबीर लाइ उन्हनि जी मदद कयो, उन्हनि जी सोचुनि जी, उन्हनि जे ख़्यालनि जी बिल्कुलु हिकिड़े सुठे नमूने सां छेड़छाड़ करे उन्हनि जी ते कमु कयो, त उन सां तव्हांजो छा थींदो, तव्हांजो जेको तालुक़ात आहे, जेको कोलेबरेशन आहे, जेको तव्हांजो पंहिंजो पाण में कनेक्टिविटी आहे, उहा स्ट्रांग थी वेंदी आहे। ऐं कोशिशि कयो त उन्हनि जे दोस्तनि सां बि दोस्ती रखो ताकी उहो तव्हां सां वधीक बॉन्ड स्ट्रांग थी सघे।